दोस्तों साथियों अस्सलाम वालेकुम। मां इलियास थरी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल थरथाक। उनखां अॻु जो अॼु अव्हां सां अव्हां जे मोहबतनि प्यार प्रीत उकीर ऐं इंतहाई ख़ूबसूरत प्यार जो ज़िक्र कजे, उनखां अॻु में तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे त पंहिंजे यूट्यूब चैनल थरथाक खे जेकॾहिं पहिरियों दफ़ो तव्हां ॾिसी रहिया आहियो त इनखे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट कयो। दोस्तों साथियों, अॼु आऊं तव्हांजे उन्हनि मोहबतनि जो मक़रूज़ आहियां जेके मोहबतूं मूंॾां मारनि मुकियूं, यानी मुंहिंजी सालगिरह 21 मई जे हवाले सां जिन दोस्तनि बि पंहिंजे फेसबुक वाल्स ते व्हाट्सअप जे ज़रिए, मैसेंजर जे ज़रिए, मैसेजिस जे ज़रिए तोड़े डायरेक्ट फ़ोन कॉल जे ज़रिए जिन दोस्तनि बि राब्तो करे पाण फ़क़ीरनि खे सालगिरह जूं मुबारकूं ॾिनियूं, 2-4 सिटूं लिखियूं, को ख़ूबसूरत राउंड अप लिखियो, को ख़ूबसूरत पंहिंजे ख़्यालनि जो गुलदस्तो पेश कयो, उन्हनि समूरनि सजणनि जा वण ॻंढीन सारो ॾींहुं छिनण मूर न सिखिया। पाण फ़क़ीर माण्हू सदाई ॻंढण जी ॻाल्हि था करियूं ऐं छिनण जे पासे नाहियूं रहिया। इहा ॿी ॻाल्हि आहे त पंहिंजे मौक़फ़ ऐं पंहिंजे ख़्यालनि ऐं तोड़े तसवरनि जे हवाले सां जॾहिं जटादार तरीक़े सां सिधो सऊं थी कंहिं बि जाबिर ज़ालिम या आमिर जे आॾो झुकण बजाए सिधो साम्हूं था बीहूं त पोइ यकीनी तौर ते उनखे अना जो सबबु बणायो वञे थो। पर पाण पोइ बि लतीफ़ जे प्यार ऐं मोहबत जे सफ़र तहत उन दग ते हलंदा रहिया आहियूं ऐं पंहिंजो सफ़र जारी रखियो अचूं। अॼोके ॾींहं ते सिंध जे तमामु वॾनि नाले वारनि सहाफ़ियुनि, अदीबनि, दानश्वरनि, सहाफ़ियुनि तोड़े ज़िंदगीअ जे ज़ाती ख़फ़न में मौजूदु उन्हनि मुंहिंजे समूरनि मोहबती दोस्तनि तमामु ख़ूबसूरत लफ़्ज़नि जी भेटा पाण फ़क़ीरनि खे अर्पी आहे ऐं इहे थोरा आम सिंधी चवणीअ मूजिबि जे लाहे न सघियासीं तॾहिं बि ॻाईंदासीं ज़रूरु पिया। तव्हां समूरनि सजणनि जूं मोहबतूं, इहे सिंध जूं मोहबतूं, इहो तव्हांजो प्यार, इहे तव्हांजा हौसला असांजी ज़िंदगी आहिनि। दोस्तों, पाण ज़िंदगी सिंध जे अर्रे ऐं ख़ूबसूरत शाइर हलीम बाग़ीअ जे इन्हनि सिटनि जीअं था गुज़ारियूं त असां बन में जेकी बि रातियूं लुटायूं, पिर मुख ते झूमक जियां से सजायूं, न पाती असां काई माला, चंबेली वलियूं और अंगण ते लॻायूं, इहा माठ मकली चई ॾे असां तो में केॾियूं कहाणियूं लिकायूं, पए चंड तड़पियो ऐं सितारा बि मछरिया, असां तुंहिंजूं पलकूं चपनि ते घुमायूं, ही लुड़कनि जा मोती ही आसुनि जा खंडर, ही लुड़कनि जा मोती ही आसुनि जा खंडर, ही पंहिंजो कमायूं ही पंहिंजो लुटायूं। सो दोस्तो सजणो, तव्हां ज़िंदगी जे सफ़र में सहाफ़ती सफ़र जेको 90 वारे ॾहाके खां उमरकोट खां शुरू करे हैदराबाद, कराची ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में जेके सहाफ़त जे सफ़र जे दौरान पाण पंध कयासीं, पाण स्टोरियूं कयूंसीं, पाण लेख लिखियासीं, पाण आर्टिकल्स, कालम या तासर ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा पैनल इंटरव्यूज़ ऐं मज़मून लिखियासीं, उन्हनि समूरनि शयुनि खे तव्हां पंहिंजे हीअं सां हांडे असांजे मदायनि, कचायनि, फिकायनि खे दरगुज़र करे असांजे ग़लतियुनि, अरडायनि ऐं असांजे हुजतनि खे तव्हां नज़रअंदाज़ करे उनखे मोहबतनि सां, प्यार सां, प्रीत सां, उकीर सां पंहिंजो कयो आहे। अव्हां असांखे पंहिंजो कयो आहे। इहे ई त अव्हां जूं मोहबतूं आहिनि, इहो ई त असांजो जियापो आहे। दोस्तो, ज़िंदगी में उहो माण्हू ऐं सम्झां थो दुनिया जो तमामु वॾो शाहूकार ऐं अमीर तरीन शख़्स आहे जंहिंजी ज़िंदगी में चंद ख़ूबसूरत पढ़िया लिखिया ऐं तसवरनि जी दुनिया जा हसीन राणा ख़ूबसूरत दोस्त आहिनि। तंहिंजे करे मूंखे अव्हां समूरनि सजणनि जी इन दोस्तीअ ते, इन प्यार प्रीत ऐं मोहबत ते फ़ख़्रु आहे। ऐं सम्झां थो त अवी सभु मुंहिंजी कुल काइनात आहियो। अव्हां जा हौसला, अव्हां जा लफ़्ज़, अव्हां जूं अर्पनाऊं, अव्हां जूं भेटाऊं पाण फ़क़ीरनि जी ज़िंदगी आहे। ऐं आऊं सम्झां थो त हिन मौक़े ते अव्हां समूरनि सजणनि जे आॾो को वाइदो या वचन त नथो करे सघिजे, पर कोशिशि कबी
त तव्हांजे इन समूरी मञता, इन समूरे प्यार, इन समूरी प्रीत, इन समूरी हुजत, इन समूरी मोहब्बत जो मान ऐं मर्तबो ऐं भरम रखिजे। हिकु अहिड़ो भरम जेको भरम सावणीअ जे वसंदड़ वसकारे जे दौरान ख़ूबसूरत मींहं फुड़े जी पहिरीं छंड जो हूंदो आहे। हिकु अहिड़ो भरम जेको कारोंजर जी कोर ते टहुका ॾींदड़ मोर जे तहकन में आहे। हिकु अहिड़ो भरण जेको सहराए थर जी रुञ ऐं रिणपत में डोड़ंदड़ कंहिं हरणीअ जी छाल में आहे। हिकु अहिड़ो ख़ूबसूरत भरम जेको कजलासर जे किनारे ते पंहिंजनि अखियुनि खे धोईंदड़ उन्हनि राणियुनि जे हलण चलण टहलण ऐं टकोर में आहे, जंहिंजो ज़िक्र आरीसर खां वठी भारूमल अमराणीअ ताईं ऐं सिंध जे ॿियनि ख़ूबसूरत शाइरनि तोड़े अदीबनि फ़नकारनि ऐं लेखकनि कयो आहे। ऐं सम्झां थो त अवी मुंहिंजो सरमायो आयो। असां कोशिशि कई त सहाफ़त जे पंध जे दौरान थकावट बि थिए, तकलीफ़ बि पहुचे, पेर पिथूं थियनि, पर पोइ ते न हटिजे। यकीनी तौर ते उन समूरे सफ़र जे दौरान असांजूं ग़लतियूं तलाफ़ियूं बि हूंदियूं, असांजूं कमियूं कोताहियूं बि हूंदियूं, पर असीं जेको कुझु बि आहियूं उहो अवां दोस्तनि ऐं हिन सिंध जे मिसकीन ग़रीब अबोज मारुड़नि जे प्यार ऐं प्रीत जे करे आहियूं। त जेकर आउं सम्झां थो त आउं जेको कुझु आहियां उहो अव्हां जो प्यार आहियां, उहो अव्हां जो ख़ुलूस आहियां, उहो अव्हां जी मोहबत आहियां। मोहबत पाए मन में रंदा रोड़िया जन, तिन जो सराफन अण तोरियो ई अघायो। यार ज़िंदा सोबत बाक़ी। अल्लाह हाफ़िज़।